दड़ो शहर ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिन्ही जहाननि जे सरदार आकाए करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद वारी ख़ुशीअ में घरनि तोड़े दुकाननि मस्जिदुनि ऐं गलियुनि पाड़नि खे सरसब्ज़ झंडनि ऐं रंग बिरंगी लाइटुनि सां सींगारियो वियो। हर तरफ़ लब्बैक या रसूल अल्लाह ऐं सरकार जी आमद मरहबा जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं। जॾहिं त दड़ो जे अंजुमन नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा तरफ़ां मोटरसाइकिलुनि ऐं कारुनि ऐं ॿियनि गाॾियुनि ते रोज़ानो मुख़्तलिफ़ रैलियूं कढण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त दड़ो शहर जे मेन बस स्टॉप ते मुख्य मीलादी कैंप लॻाई वई आहे, जंहिंमें रोज़ानो सोमाणी जी नमाज़ बाद उलमाए अहले सुन्नत ऐं मशहूर नात ख़्वान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद वारी ख़ुशीअ में ज़िक्र बयान कनि था। अॼु पिणु 12 रबीउल अव्वल जी राति मुख्य कैंप ते मुल्क जो नालेवारो नात ख़्वान अवैस कादरी आका करीम जे अक़दस में अक़ीदत जा गुल निछावर कंदो। अंजुमन नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा जे इम्तियाज़ आकाश मेमण, सैफ फाज़लाणी, कादिर मेमण, एजाज मेमण, अवैस सुमरो ऐं ॿियनि मुसलमाननि खे वधि खां वधि शिरकत जी दावत ॾिनी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची